तव्हांखे संग सां कमु त तव्हांखे संग ई मिलंदो। बाबल साईं, टकनि ते 100 संग असां पाण बि ख़रीद करे सघूं था, पर उन सां मसइलो हल न थींदो। जेकॾहिं असां पंहिंजी दुश्मनी ख़तमु करण लाइ पंहिंजा वार हिननि जे पेरनि में विछायूं पिया, हाणे जेकॾहिं ही मुख़लिस आहिनि न, त हिननि खे बि खपे त पंहिंजा वार असांजे पेरनि में विछाइनि। बाबल साईं, मां पंहिंजी भेण गुलपरी खे ककर जे हवाले तॾहिं कंदुसि जॾहिं ही ककर पंहिंजी भेण कूंज जो निकाह मुंहिंजे भाउ अली ख़ान सां कंदो। उन खां पोइ इहा दुश्मनी इते जो इते ख़तम थी सघे थी।